بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي असांजो सिलसिलो आहे जेको तअम्मुलात क़ुरानिया जेको अल्लाह जे कलाम में आयतूं असीं पढ़ंदा आहियूं उन मां जेके जेके सम्झ में अचे थो फ़ाइदो अचे थो त उहो असीं चऊं था असीं पंहिंजे दोस्तनि खे बि ॿुधायूं जीअं त ख़बर अथव अल्लाह ताला असांखे क़ुर में जिथे किथे चए थो त क़ुर जी तदब्बुर कयो क़ुर खे सम्झो त हिकिड़ी जॻह ते इहो जेको अल्लाह साईं असांखे सूरत साद में 29 आयत में चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन उहो नबी तो ते अहिड़ो किताब नाज़िल कयो थो मुबारक बरकत वारो आहे लियदब्बरू आयाते उन जे आयतूं पढ़ी ऐं उन्हनि खे सम्झनि ऐं उन्हनि जो फ़हम सही अचे उन्हनि खे वलियतज़क्कर उलुल अलबाब जेके सियाणा सुरजल माण्हू हूंदा उहे सम्झंदा आहिनि क़ुर खे इन में इहो आहे त ॿी जॻह ते अलाह ताला चए थो त अफ़ला यतदब्बरून अलक़ुरान हिन क़ुर खे छो नथा सम्झनि छो नथा पढ़नि अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा जा हिननि जे दिलनि ते ताला चढ़िया आहिनि सूरत मुहम्मद 24 आयत ॿी जॻह ते अलाह साईं चए थो मोमिनून में चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ौल हिन कलाम खे कोन था सम्झनि ईअं काफ़ी आयतूं हाणे तमामु घणा जे वही असीं आयतूं पढ़ंदासीं त तमामु टाइम घणो असांजो गुज़री वेंदो सो असां मुख़्तसर दोस्तनि खे जेकी असीं नसीहत कंदा आहियूं जेको क़ुर मां असांखे सम्झ में आयो आहे त उहो कल्ह जुमो हो जुमे जे ॾींहुं सूरत अल कहफ़ माण्हू पढ़ंदो आहे ज़ब्को उन में असांखे थोरो 10 आयत में सूरत अल कहफ़ में जेॾी महिल असीं पढ़ियो त मूंखे अजब लॻो ॾाढो त इन में अलाह साईं ॾिसो न जेके कहफ़ में माण्हू सुता हुआ 300 साल ऐं कुझु 300 साल ऐं 9 साल अलाए 8 साल ईअं मूंखे यादि कोन्हे हींअर पर हिते अल्लाह ताला इन आयत में असीं थोरो पढ़ूं था त पोइ इन जी तदब्बुर कयूं था अल्लाह साईं चए थो त शुरूआत मां मा लहुम मिन इल्म वला आबाइहिम कबुरत अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम कबुरत कलिमतुन तख़रुजु मिन अफ़वाहिहिम यक़ूलून इल्ला कज़िबा फलअल्लक बाख़िउन नफ़्सक अला आथारिहिम इन लम युमिनू बिहाज़ल हदीस असफ़ा इन्ना जअलना मा अल अर्ज़ि ज़ीनतन लहा लिनब्लुवहुम अय्युहुम अहसनु अमला व इन्ना लजाइलून मा अलैहा सईदन जुरुज़ा अम हसिबत अन्न अस्हाबल कहफ़ वरक़ीम कानू मिन आयातिना अजबा जे अल्लाह ताला हिते चए थो जेके कहफ़ में माण्हुनि खे मूं ते सुम्हारे छॾियो हो इहे हिकिड़े अलाह जा मौजिज़ो हो इद अवल फित्यतु इलल कहफ़ जेके इहे नौजवान आया इन कहफ़ फ़क़ालू रब्बना आतिना मिन लदुनका रहमा या अल्लाह तूं पंहिंजी रहमत असां ते नाज़िल कर वहय्यि लना मिन अमरिना रशदा असांजे लाइ हर शइ यानी सहूलत करे ॾे त असीं लिकी वञूं हिन काफ़िरनि खां उन टाइम में काफ़िरनि खां भॼी आया पंहिंजे शहरनि खां इन जबल जे गार में कहफ़ में लिकी विया त अल्लाह ताला इहे 10 आयत जेकी कहफ़ में चए थो फ़दरबना अला आदानिहिम फ़िल कहफ़ सिनीन अददा अल्लाह साईं चए थो त मां हिननि जा कन बंदि करे छॾिया कहफ़ में सालनि जा साल ॾिसो त इहा आयत मूंखे थोरो इन ते बीठुसि मां पियो चवां अल्लाह साईं चए हा अखियूं बंदि कयोसीं न या साह बंदि कयो न या दिलि बीहारे छॾियनि या दिमाग़ पर हिते अल्लाह साईं सिर्फ़ु कननि जी ॻाल्हि कई कननि जी छो ॻाल्हि थी कीअं थी इहा इन में थोरो इंसानु तदब्बुर करे सोचे त अल्लाह साईं चए थो 10 आयत सूरत अल कहफ़ फ़दरबना अला आदानिहिम फ़िल कहफ़ सिनीन अददा हिते आदानिहिम पर कन हिननि जा बंदि कया अल्लाह ताला छाजे लाइ त इहो यानी इहो ई इन में हिकिड़ो आयत आहे हिकिड़ी इंसान जे लाइ हिते 10 आयत में अल्लाह साईं जन इहो चए थो फ़दरबना अला आदानिहिम हिननि जा कन अल्लाह ताला चए थो मां बंदि करे छॾिया न पोइ इन खां पोइ 11 आयत चए थो सुम्मा बअथनाहुम लिनअलम अय्युल हिज़्बैनि अहसा लिमा लबिथू अमदा नहनु नक़ुस्सु अलैका नबअहुम बिलक़िस्स यानी बाक़ी इन जो किस्सो जेको सॼो अल्लाह ताला ॿुधाए थो पर असांखे इहो हिकिड़ो तदब्बुर करिणो थो दिलि में अचे त हीअ अल्लाह साईं हिते हिननि जो कननि जो छो ज़िक्र कयो ॿियनि शयुनि जो छॾे ॾिनई हिते दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त अल्लाह ताला जंहिंमहिल इंसान खे पैदा कयो माउ जे पेट में त अल्लाह साईं ॿुधाए थो त हॾे खे पैदा करे पोइ वरी मांस उन ते पैदा कयो पर पोइ वरी पहिरियों जेके इंसान खे हवास चवंदा आहिनि जंहिं शइ सां इंसान खे ख़ासियत ख़बर थी पए जीअं नज़र आहे ॿुधणु चखणु इहे शयूं जेके आहिनि 6 आहिनि पर हिननि 6 मां अल्लाह ताला ज़िक्र क़ुर में जंहिं माउ जे पेट में ॿारु अल्लाह साईं पैदा कयो आहे त उन जो पहिरियां छा चयईं सुम्मा सव्वाहु व नफ़ख़ फ़ीहि मिन रूही व जअल लकुम अस्समअ वल अबसार पहिरियां उन जो कन ठाहियईं ऐं ॿुधणु वल अबसार पोइ वरी अफ़इदा ॿियूं शयूं जेके आहिनि ॿियूं शयूं अल्लाह साईं ज़िक्र कयो पर हिते बि अल्लाह साईं चए थो त पहिरियां
कन यानी ॿुधण जी शयूं। तंहिंजे करे उलमा जेके हींअर ग़ैर मुस्लिमनि जेके साइंसदान उहे चवनि था त इंसान जो माई जे पेट में जो ॿारु आहे 5 महीनो 6 महीनो 7 महीनो 8 महीनो त ॿारु अंदरि ॿुधे थो, अखियूं कोन अथसि खुलियल, बंदि अथसि, न चखी सघे थो पर ॿुधे थो। ॿाहिरि जेको लुड़ थिए थो माई पंहिंजे मुड़ुस सां या का शइ या क़ुर थी पढ़े या पीउ धोर थो करे त उहो ॿुधे थो। इहो हुननि इहो इक्तिशाफ़ कयो छो जो हू हुननि जे सीने ते या अंदरि के मिशनियूं विझनि था त ॿारु जेॾीमहिल ही ॿुधे थो ॿाहिरि जेको थिए बि थो त हुनजी दिलि में सोच में इहा शइ पए थी। तंहिंजे करे काफ़ी हिते मुस्लमान ॿार जेके मायुनि जो जेके सफ़ा दीनदार आहिनि, क़ुर जो हाफ़िज़ आहिनि, त ॿार जेके उन्हनि जा जल्दी क़ुर हिफ़्ज़ करे था वञनि। छा उहो उलमा चयो त छो जो हीअ जे माउ जे पेट में हो त हू ॿारु सिर्फ़ु रुॻो माउ जी दौर कंदी क़ुर पढ़ंदी त हुन में असरु थिए पियो। छो जो पेट में हिते उलमा चयो त पेट में पहिरियां अलाह साईं असम ॿुधायो त पहिरियां कन हिननि जा पैदा अलाह साईं कयो। असांजो जेको मौज़ू अॼु जेको आहे सूरत अल कहफ़ में फ़ज़रबना अला आज़ानिहिम, इहो अलाह साईं चए थो त हिननि खे मां कननि ते यानी कन हिननि जा मां बंदि करे छॾिया। अलाह ताला इहो कोन चयो त हिननि जो मां अखियूं बंदि करे छॾियूं, मां हिननि जो दिलि बीहारे छॾी या हिननि जो दिमाग़ या ईअं न। अलाह साईं हिन क़ुर में 10 आयत सूरत अल कहफ़ में चए थो त इहो हिन फ़ज़रबना अला आज़ानिहिम फ़िल कहफ़ि सिनीन अददा, 300 साल खां मथे हमरा सुता पिया पर हिननि जा कन छो बंदि। अलाह ताला इहो ई ज़िक्र कयो त कन बंदि आहिनि। त हिते उलमा चवनि था त इंसान जेॾीमहिल सुम्हे थो त हर शइ हुन मां हस जेकी आहे सुम्ही थी पए, जेकी ज़बान वात अखियूं बंदि थी वञनि ऐं सिंघण बि बंदि थी थो वञे। को माण्हू सुतो पियो हूंदो कंहिं कमरे में, उन ते ख़ुशबू बरसां ईंदी त उहो सिंघंदो कोन या का शइ लंघंदी बरसां कोन ॾिसंदो, पर जेको थोरो बि खड़को थिए थो त इंसानु उथी थो पए। त हीअ उलमा चवंदा त अलाह ताला इंसान खे अहिड़ो पैदा कयो त हर हादसा हर शइ जान में हुनजी उहा बंदि थी वञे, सिर्फ़ु कन हुन चालू था रहनि। कन जे थोरो खड़को थियो त इंसानु ॿुधंदो या केरु दर खड़काईंदो त बि उथंदो या केरु सॾु कंदो त बि उथंदो। त इहा शइ अलाह ताला हिन असहाबुल कहफ़ जंहिंखे सुम्हाइणो 300 साल, त इहो एजाज़ क़ुरानी आहे। ॾिसो अलाह साईं असांखे छा चयो 1400 साल अॻु में। हींअर बि था उलमा इहे हैरान थियनि त अलाह साईं असांखे क़ुर में छो चयो त हिननि जा कन बंदि कयासीं। छो जो कन जे हिननि जा खुलियल हुजनि त ॿाहिरि गोड़ आहे, मींहुं आहे, कुतो आहे, ॿिलो आहे, जानवर लंघिया त उथनि हा, उथी पवनि। हीअ जेके अलाह ताला जे मौजिज़े सां हिनखे 300 साल मथे सुम्हारे छॾियो निंड, पर अलाह साईं हिते चयो फ़ज़रबना अला आज़ानिहिम, हिननि जा कन बंदि करे छॾियासीं। ॾिसो न मौजिज़ो, 1400 साल असांजे नबी खे इन शइ जो कीअं ख़बर पई जंहिं क़ुर में अलाह ताला जे इहा शइ नाज़िल कई। सिर्फ़ु असां जेके माण्हू अॻिते ईंदा त उहो सम्झनि त हीअ क़ुर अलाह जे तरफ़ां आहे। हीअ क़ुर जेको आहे हिकिड़ो हिन साह वारो शइ आहे, सम्झे थो असांखे, असां नथा हिनखे सम्झी सघूं। इहो मौजिज़ो आहे, क़यामत ताईं अलाह जो हलंदो ई पियो मौजिज़ो। असांखे संभाल करणी पवंदी त हीअ जेके माण्हू सुता पिया इन्हनि जा कन छो बंदि आहे। अखियूं त हू अलाह सां ज़िक्र कोन कयूं त खुलियल हिननि जा बंदि, पर इहो ई मौजिज़ो अलाह ताला चयो त बसि हिननि जा ॾंद इहो कन मूं जेके बंदि करे छॾिया त न ॿुधनि का शइ त सुता पिया हुजनि। ॾिसो न मौजिज़ो क़ुर जो असांखे 1400 साल अॻु में इहो ई असांखे अलाह ताला ॿुधाए छॾियो त हिन फ़ज़रबना अला आज़ानिहिम। कोन चई त अखियूं मूं बंदि कयो, मां न दिलि बीहारे छॾी, मां न खून या दिमाग़ या ज़बान, न रुॻो ॿुधाई कननि जी। कन छो जो ॿुधणु जेको आहे इंसानु सुतो बि पियो हूंदो त खड़को बि को ॿुधंदो। तंहिंजे करे अलाह साईं चयो त हिननि जा कन मूं बंदि करे छॾिया त सुम्ही पवंदो। असीं तॾहिं दोस्तनि खे चवंदा त थोरो क़ुर पढ़ो, सम्झो, ॾिसो अलाह जा मौजिज़ा, ॾिसो अलाह जूं करामतूं। हिन क़ुर अलाह जे कलाम में असीं पढ़ूं था या नथा पढ़ूं, पर असां इन शइ में सोचियूं कोन था त केॾो न अलाह जो मौजिज़ो आहे अलाह जे तरफ़ां। हींअर अॼोकल्ह जेके आलिम आहिनि उहे जेॾीमहिल इहे शयूं मौजिज़ा ॾिसनि था त उहो कल्म पढ़ण खां सवाइ ॿियो कुझु कोन था चई सघनि। असां मुस्लमान जेके ॼावा असांखे क़दुरु कोन्हे हिन क़ुर जो, हिन दीन जो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त हिन क़ुर जा मौजिज़ा कढी माण्हुनि खे दोस्तनि खे ॾेखारियूं। हिते असांखे हिकिड़ो क़िसो यादि थो अचे हज़रत उमर जो। ॾिसो न केॾो आदिल हूंदो हुनखे। हज़रत उमर राति हिकिड़ो दफ़ो ॾींहं जो घुमे पियो ऐं चौधारी सहाबी बि हुअसि ऐं पंहिंजो पुटु अब्दुल्ला बि हुअसि। शहर मदीने में घुमे पियो त घुमंदे घुमंदे परे खां हिकिड़ी नंढड़ी छोकिरी ॾिठईं, लटा बि फाटड़ा हुजनिसि ऐं पेरनि में चैम्पल बि न हुजे, नंढड़ी 3-4 सालनि जी, हले पई, किरे पई, हले पई, परे हुजे। त हज़रत उमर चयो त उहा
पंहिंजे जेके भरिसां जेके माण्हू किताबनि में फरआ सबियतन सग़ीरा मुमज़क़त थियाब, लटा ॿटा फाटल हुजनिसि, उथे वरी किरे रांदि पई खेॾे, सफ़ा कमज़ोर पई लॻे ऐं लॻे पई त बुख ते बि आहे। फ़तक़ूमु तारत व तक़अ उख़रा, चवंदो उथे वरी किरे। त पंहिंजे सहाबियुनि खां ॾिसी ऐं हिन छोकिरीअ ॾे बि ॾिठईं त चई उहा बि उसा केॾी ग़रीब थी लॻे इहा, परे ॿियनि दोस्तनि खां पुछे हीअ केरु आहे, हीअ केरु आहे? क़ाल अब्दुल्लाह बिन उमर, पुटुसि जेको हुजेसि हज़रत उमर जो रज़ियल्लाहु अन्हु अब्दुल्लाह, उन चयुसि कान यक़िफ़ु इला जानिबी अबी, पंहिंजे पीउ जे भरिसां चई मां या अमीरुल मोमिनीन, इन खे कोन थो सुञाणी? चई न। चई इहा तुंहिंजी धीउ आहे? चई मुंहिंजी धीउ कीअं? त इहदा बनातिक, चईंसि हीअ तुंहिंजी धीउ आहे? चई हीअ मुंहिंजी धीउ आहे। अब्दुल्लाह बिन उमर चयुसि इहा मुंहिंजी धीउ आहे ऐं इहा परे खां परे यानी घुमे पई रांदि पई खेॾे। त चईंसि पोइ इन खे मां सयरहा इलाहा, त चई छो ईअं ग़रीब ऐं बुखड़ थी ॾिसण में? चई त तूं मूंखे वधीक कोन थो ॾीं, हाणे वधीक जे ॾीं त मां पंहिंजे अहल औलाद खे ॾियां। चईंसि हज़रत उमर चयुसि वई हक़, छो वञी छो नथो वञी कमाई, ऐं ज़रूरी मां ॾेई बैत माल मुस्लिमीन मां ॾेई, मां मुस्लमाननि जे ख़ज़ाने मां कढी ॾेई? मां ईअं कॾहिं न कंदुसि। जेतिरो मां ॿियनि मुस्लमाननि खे ॾींदुसि एतिरो तोखे ॾींदुसि, ऐं तुंहिंजे विच में मुंहिंजे विच में अलाह जो कलाम आहे, क़ुर आहे, मां तोखे छा ख़लीफ़े जो पुटु आहीं त मां तोखे वधीक ॾियां छा ॿियनि खां? न, वञी कमा ऐं पंहिंजे अहल औलाद जी संभाल कर, ऐं मां क़यामत ॾींहुं मोचड़ा तुंहिंजे करे कोन खाईंदुसि। हादा किताबुल्लाह बैनी व बैनकुम, क़ुर खणी आहे विच में, जे हुजे उन में लिखियलु त मां पंहिंजे पुट खे ख़लीफ़ो, पंहिंजे पुट खे वधीक ॾिए थोरो ॿियनि मुस्लमाननि खां, त मां हाज़िर आहियां, पर इहो कोन्हे। सो ॾिसो न सहाबी छा हूंदा हुआ, छा कंदा हुआ। ख़लीफ़ो हो, ख़लीफ़े जो पुटु, त पोइ ॿियनि मुस्लमाननि वांगुरु ग़ुरबत में हूंदो, ऐं उनजा औलाद बि ईअं हूंदा। उहो अॼुकल्ह ॾिसूं था असीं जेके हुकुमरान आहिनि छा था पंहिंजे अहल औलाद खे ॿाहिरि पढ़ाइनि, ऐं भलियूं भलियूं गाॾियूं, ऐं माण्हू जेके मिसकीन ग़रीब आहिनि धक खाईंदा था वतन, न उन्हनि खे हिकिड़े वेले जे लाइ खाधो कोन्हे, अलाह जो ख़ौफ़ कोन्हे, छो क़ुर खां परे थी विया, अलाह जे कलाम खां परे थी विया, हक़ विञाए छॾनि, तंहिंजे करे इहो सभु असांखे थिए बि थो। असांजा वॾा इहे हा हज़रत उमर जहिड़ा, ॾिसो जेको पंहिंजे पुट खे बि ॿियनि मुस्लमाननि खां वधीक न पियो ॾिएसि, चए पियो मां अलाह खां तुरजा, मां तोखे वधीक न ॾेई सघंदुसि, जेको मुस्लमाननि खे ॾींदुसि उहो ॾींदुसि, वञी कमा पंहिंजे अहल औलाद खे संभाल। अलाह ताला असांखे तव्हांखे इहो ई इख़लाक़ ॾिए जेको असांजे वॾनि में हूंदो, ऐं असांखे अहिड़ो ई दीन सेखारे जो असां बि अहिड़ो हक़ या अदल पंहिंजे पाण में क़ाइमु कयूं। अदा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।